लालू रंग मां रिपोर्ट कर रहियो आहे आशिक अली मुग़ैरी। 3 ॾींहं अॻु नसीराबाद जे विच शहर में नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में क़तलु थियल उस्ताद हिदायतुल्लाह लोहर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ लालू रंग जे बाशऊर नौजवाननि तरफ़ां एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज लालू रंग शहर जे मेन बाज़ार खां मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे बस स्टॉप खां पोइ लालू रंग प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाज जी अॻवानी कंदड़ अब्दुल्ला सोलंकी, सूफ़ी खलील पतूजो, रियाज़ सोलंकी, मलंग खासकेली, अख्तियार पीरज़ादो ऐं ॿियनि त शहीद हिदायतुल्लाह लोहर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं उन्हनि ते एफआईआर दाख़िल कई वञे। हुननि चयो त एसएसपी कंबर शहदाद कोट असांजे शहीदनि जो खून लोढ़ण थो चाहे, जेको मुख़्तलिफ़ बहाना बणाए असांखे दिलासा पियो ॾिए। असां शहीद हिदायतुल्लाह लोहर जे न्याणी सोरठ ऐं ससुई लोहर सां गॾु आहियूं ऐं गॾु हूंदासीं। सिंध जो हर शऊरवंद नौजवान संदसि क़ातिलनि जी गिरफ़्तारी ताईं एहतिजाज जारी रखंदो। हुननि चयो त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे, ॿी सूरत में समूरे सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा।